अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां निसार अली। काफ़ी ॾींहनि खां वठी मुंहिंजो व्लॉग कोन आयो। सो अॼु जी वीडियो में मां तव्हांखे ॾेखारींदुसि मुंड चमड़ो में हिकिड़ो ॻोठु आहे जिते काफ़ी वॾा वॾा छा आहिनि कूलर, जिते वॾियूं वॾियूं भिटूं आहिनि, दड़ा जिनखे चई सघिजे थो, उहे तव्हांखे असां ॾेखारियूं था। उमेद आहे तव्हांखे काफ़ी मज़ो ईंदो। दोस्तों जीअं त हिन टूर में असां सां पहलवान गुलाम सिंह पठान भी गॾु आहे। बिल्कुल। आज हम रेगिस्तान का विजिट कर रहे हैं। ये हमारा अछड़ो थर सिंध का खूबसूरत इलाका, जिसका हम आए हैं। बारिश का मौसम में बारिश होने वाली भी है और हो भी चुकी है और एंजॉय कर रहे हैं हम। शाम को एक मुकाबला भी है, इंशाल्लाह मुकाबला भी करेंगे, आप लोगों को वो भी दिखाएंगे। दोस्तों ही आहे भिट जेका काफ़ी मथे आहे, असां चढ़ी रहिया आहियूं। असां सां गॾु हिकिड़ो कुतो भी आहे, जो प्यारो दोस्त कूलर ज़ादारी पहलवान। दोस्तों आउं भिट ते चढ़ियो वेठो आहियां। ही खूबसूरत मंज़र आहिनि। You are? yeah. सच्ची पची लोकेशन वो भी जा सकती Everybody's climbing. दोस्तों ही जो कुतो असां सां गॾु आहे, ॿुधाए पियो वञे त जॾहिं नंढो हूंदो हो उन वक़्तु हिन जी क़ीमत 1.5 लख हुई। ही गऊ जेका आहे सा मीर शानन तोहफ़े में ॾिनी हुई, मीर शाह नवाज़ कोट बंगले वारो। सही 15 खां 16 किलो खीर ॾिए थी। 3 थड़नि मां थण ही गाबो धाईंदो आहे। सही हाणे भटारी ढुकी आहे, 5 महीनो अथसि। सही। अच्छा ही जेको कुतो आहे उहो कंहिंजो आहे? अदा ही मीर साहब दोस्त आहे, आसिफ खान उन्ही जो आहे जी। ऐं आउं उन जो नौकर आहियां। हाँ ऐं हिन कुते जो बि आउं नौकर आहियां। सही। इहा मूंखे साह खां वधि प्यारो जो भले दोस्त जो आहे। सही ॿुधई उन्ही जे करे। सही। ठीकु आहे फ्रेंड्स, ही आहिनि ट्रू काफ़ी बीमारियुनि में कमु ईंदा आहिनि। हिते थर में आम जाम थींदा आहिनि। दोस्तों ही हुयो अॼु जो वीडियो। ऐं उमेद कयां थो त अॼु जो वीडियो मूंखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक अहिड़नि ख़ूबसूरत वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल सिंधी व्लॉगर खे सब्सक्राइब कंदा।